NTS जो इम्तिहान पास कंदड़ उम्मीदवारनि पारां ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ DHQ प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कयो। उन मौक़े ते एहतिजाज में शरीक उस्तादनि हादी बख्श कलवड़, तकी शाह, सईद मुज़म्मिल हुसैन शाह, रांझू राठौड़ ऐं ॿियनि चयो त तालीम खाते में प्राइमरी स्कूल टीचर जी भर्तियुनि लाइ साल 2013 में NTS जो इम्तिहान पास कयो आहे, पर असांखे खेसि नज़रअंदाज़ करे ऑफर ऑर्डर नथा ॾिना वञनि, जंहिं सबबु असां फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। असांखे हक़ ॾिनो वञे। 2013 में असां पास थिया आहियूं। PST GST जेके बीठा आहियूं सभु आहियूं, पास थियल आहियूं। ऐं हुकूमत जेको अञा ताईं असांखे ऑफर ऑर्डर न ॾिना आहिनि 2013 खां वठी अॼु ताईं 2022 थी वियो, हिन ताईं असांखे कोई हक़ न ॾिनो आहे। असां इहो चवंदा असांखे हक़ ॾिनो वञे। सब जेके आहे सो 2013 NTS पास कैंडिडेट आहियूं त असांखे गवर्नमेंट सिंध इंसाफ़ न ॾिनो आहे। 9 साल थी विया आहिनि सर, असां वेटिंग लिस्ट में आहियूं ऐं अॼु ताईं जेको आहे सो गवर्नमेंट सिंध जेको आहे सो असांखे इग्नोर करे थी पई। असां 2013 में थी असां NTS पास कैंडिडेट आहियूं। हाणे 2022 हले थो पियो। सिंध जेका सिंध हुकूमत आहे हाणे रिसेंटली जेका सखर IB जी टेस्ट आहे उनमें पंहिंजो मयार हमेशह जेको मेरिट खां बि हेठि वञनि था। 25 ते हाणे पास कनि था, 40 ते पास कनि था, 45 ते पास कनि था, पर जेके 2013 खां वेटिंग में आहियूं असां, पर असांखे कोई न लाइन में आणो वञे। मुतालबो कयूं था त 2013 NTS पास जेको आहे सो उन्हनि खे इंसाफ़ कयो वञे। हुननि सिंध सरकार खां मुतालबो कयो त NTS टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर ॾेई बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, सिंध TV न्यूज़, मीरपुर माथेलो।